एक बार हिकिड़ो सेवक संतन वटि वियो ऐं चवण लॻो बाबा मुंहिंजी शादी नथी थिए, कृपा कयो। हाणे संतन चयो भाई छा ॿुधाइजे हिनखे, संतन वटि कुझु ई त उपाय हूंदा आहिनि। चओ हरे राम, वधीक उन्हनि वटि थोड़ी हूंदी आहिनि दवाऊं, कुझु ई दवाऊं हूंदियूं आहिनि बस। हा, कुझु ई दवाउनि में पूरो कमु कढी वठंदा आहिनि संत। हाणे हिनखे छा ॿुधायूं, बाबा शादी नथी थिए, कोई उपाय? चयो हा पुट 40 ॾींहं हनुमान चालीसा पढ़। हनुमान चालीसा ॾाढो सुठो नियम आहे हिंदू धर्म वारनि जे लाइ। कई ॼणा सवाल पुछंदा आहिनि न, भाई स्त्री माताऊं भेनरूं हनुमान चालीसा पढ़ी सघनि थियूं की न? तो संतन चयो हा बिल्कुलु पढ़नि, सभई पढ़नि। हिंदू धर्म जो त इहो ॾाढो सुठो नियम आहे कि सभिनीनि खे हनुमान चालीसा रोज पढ़णी आहे। चओ हरे राम, सभई पढ़नि। हा पुट तूं बि 40 ॾींहं हनुमान चालीसा चालीहो कर हनुमान चालीसा जो। ठीकु आहे। हाणे वीचारो 40 ॾींहं ऐं श्रद्धा रखी, छो जो वियांव करणोसि न भाई। चओ हरे राम, श्रद्धा सां हुन 40 ॾींहं पाठ कयो। 40 ॾींहंनि खां पोइ वापसि आई, बाबा मुराद त पूरी कोन थी आहे। संतन बि चयो असां छा कयूं भाई, कंहिंजी थींदी आहे कंहिंजी न थींदी आहे, असां अची फाथा आहियूं। 40 ॾींहं पूरा कए? हा पूरा कया बाबा। पोइ बि मुराद पूरी न थी? ठीकु आहे कोई ॻाल्हि न, वरी 40 ॾींहं कर। हिकु कमु कजां, हाणे न ॾीओ बि ॿारजां सुठे घीअ जो, ऐं अगरबत्ती बि ॿारजां, ऐं गांइ खे रोटी बि ॾिजां। चई पहिरियों त न ॿुधायो, हाणे था ॿुधायूं न भाई, कर कर उपाय कर इहो। जीअं न डॉक्टर वटि वेंदा आहियूं, हिकिड़ी दवा असर न कई त डॉक्टर वरी उहो पर्चे में 2-4 दवाऊं ऐड कंदो आहे, हे बि वठि, हल हाणे हे बि वठि तूं भाई, ये हिन सां गॾु वठणी अथई। चओ जय श्री कृष्ण, वठि इहे बि। हाणे वीचारो वियो, वरी 40 ॾींहं, टोटल घणा ॾींहं थिया? 80 ॾींहं। नेम करे आयो चङी तरह, ऐं बढ़िया रोज हनुमान चालीसा पढ़े, अगरबत्ती बि ॿारे, अगरबत्ती बि खुशबू वारी, है न भाई। हा, चङी तरह ख़र्च कजे। चओ हरे राम, ॾीओ बि ॿारे, गौ माता खे रोटी बि ॾे, ऐं मंगल ऐं छंछर ते खणी नारियल बि फोड़े भाई हनुमान जी जे मंदिर ते। खूब भाव सां हुन हनुमान चालीसा पढ़ी। वरी 80 ॾींहंनि खां पोइ जॾहिं वापसि आयो, चई बाबा मुराद त कोन पूरी थी आहे। चओ हरे राम, संतन वटि आयो, संत आराम पिया कनि। ॾिठो भई साव करे आयो, अखियूं ई बंदि करे छॾी संतन। उहो अची उथारे, बाबा उथो, संत उथनि ई कोन। साव करे संतन खे वञी जोर ॾे। आख़िर संत उथिया। चयूं भाई छा थियो ॿुधाए? चई बाबा 80 ॾींहं पूरा थिया, तव्हां जेको नितनेम ॾिनो त मुराद त पूरी थी कोन्हे। संतन चयो चङो था फासायो भाई असांखे। चओ हरे राम, मुराद पूरी न थी? जी बाबा न थी, सभु कई नियम चङी तरह। हा बाबा चङी तरह कयो आहे, सभु जेको जेको तव्हां चयो बिल्कुलु बराबरि उहो ई कयो आहे। ॾीओ बि ॿारियो आहे, अगरबत्ती बि ॿारी आहे, गौ माता खे रोटी बि ॾिनी आहे, ऐं हनुमान चालीसा बि रोज पढ़ी आहे। चई अच्छा हिकु कमु कर, 40 ॾींहं ॿिया बि कर। ॿुध भाई, हिकु अञा कमु कजां, रोज नारियल फोड़जां। हाणे मंगल ऐं छंछर ॾींहुं फोड़ींदो हुई न, तोड़ींदो हुई, हाणे तूं रोज तोड़जां। हिकिड़ी गोली अञा ऐड थी वई। हाणे उतां त ॿाहिरि निकितो हथ जोड़े, पर मन ई मन चए संत बि कमाल था कनि। पाण सुम्ही पिया आहिनि एसियुनि में, बढ़िया कूलरनि में, ख़बर पहन कोन थी, हिते पिया 40 वधाईंदा था वञनि। 40 ॾींहं ॿिया बि कर, 40 ॾींहं ॿिया बि कर। चओ जय श्री कृष्ण। उन्हनि खे ख़बर थोड़ी थी पए, पाण कॾहिं कंदा कोन हूंदा। ऐं असांखे रुगो चवंदा 40 ॾींहं ॿिया बि कर, हे बि कर, हो बि कर। गौ माता खे रोटी बि ॾे, ॾीओ बि ॿार। हाणे वीचारो चवंदो वियो, घर पहुतो, वरी चई ठीकु आहे भाई, हाणे संतन जो वचन आहे, दादा धर्मदास बि कमायो, असां बि कमाए वठूं, मथां फ़ाइदो पइजी वञे। चओ जय श्री कृष्ण। आयो वीचारो घर, हनुमान चालीसा पढ़ण शुरू कयईं। वो 5 रुपए वारी अगरबत्ती भी ॿारई, खुशबूदार जेकी ॿारे हनुमान चालीसा पढ़ण लॻो तो थोड़ो गुस्से में, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार। अगरबत्ती जो धुओं वरी हिक तरफ वञे, हवा पई हले त वरी थोड़ो अगरबत्ती हेॾे करे रखे, वरी धुओं ॿिए पासे हली वञे। बरनौर अकबर बिमल जस जोधा यकफल 4। हाणे हुनखे गुस्सो त अचे पियो, वीचारे एॾो नियम निभायो आहे, वीचारे जो वियांव थिए कोन पियो।
छा कई बार बार धुओं बे तरफ तो हली वने, मन में भाव आयो कि भाई मां हनुमान जी जे लाए अगरबत्ती बार या हनुमान जी ॾे खुशबू वने न, ॿाहिरि काॾे थी वने, हथ में अगरबत्ती खणी बीह रहियो, हनुमान चालीसा पढ़ण लॻो, जोश में पढ़े पियो हनुमान चालीसा, त ग़लती सां हनुमान जी जे मूर्त में विग्रह में वो अगरबत्ती स्पर्श थी वई, टच थी वई। चओ जय श्री कृष्ण। जीअं स्पर्श थी हनुमान जी महाराज तुरंत प्रकट थिया, जय श्री राम। तुरंत प्रकट थी विया हनुमान जी महाराज। चयो हा पुट घुर तोखे छा खपे? जी कमाल आ, पहिरों चालीहो करायूं, ॿियो चालीहो करायूं संतन, चयो ॾिया बि ॿार जा, अगरबत्तियूं ॿार जा, नारेल तोड़ जा, सभु कजा, सभु कयो, मेन पॉइंट त ॿुधायूं कोन भाई अगरबत्ती बि स्पर्श कजा। हेॾा ॾींहं गवाए छॾिया, मां ख़बर हुजे हा पहिरें ॾींहुं तव्हांखे अगरबत्ती अची स्पर्श कयां। चओ हरे राम। मूंखे कहिड़ी ख़बर हनुमान जी ईअं प्रकट थींदा आहिनि। हनुमान जी बि खिलण लॻा, चयूं चरिया तुंहिंजे अगरबत्ती टच करण जे कारण, स्पर्श करण जे कारण प्रकट न थियो आहियां, तोखे दर्शन लाइ न ॾिना आहिनि। एॾो तूं नियम कयो, पर अॼु तुंहिंजे मन में हिकिड़ो भाव आयो कि मां हनुमान जी खे अगरबत्ती जेकी सुगंध आहे उहे हनुमान जी वटि वञे, यानी तोखे लॻो कि हनुमान जी सुगंध वठंदा आहिनि। अॼु तूं मूर्त रूप में मूंखे पूजियो न आहे, तूं सम्झो कि साक्षात वेठा आहिनि। बसि इन भाव ते मां राज़ी थी तोखे दर्शन ॾिनो आहे। चओ जय श्री कृष्ण। इन भाव जे कारण ईअं हुजे अगरबत्ती स्पर्श करणा त हर माण्हू अची हनुमान जी खे अगरबत्ती न स्पर्श करे दर्शन पाए वठे। गोविंद भाव भगत का भूखा। अॼु तुंहिंजे मन में भाव आयो, न त हर माण्हू मूंखे केवल पत्थर जी मूर्त समझंदो आहे, ये पत्थर आहे बस। अॼु तोखे लॻो कि न भगवान साक्षात आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान कुछ न ॾिसंदा आहिनि भाई, भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि कि हिन जो भाव कीअं आहे। चओ हरे राम। न असांजा लटा कपड़ा भगवान ॾिसंदा कि असां वेल अप टू डेट आहियूं कि न आहियूं, न भगवान धन दौलत ॾिसंदा कि हे माण्हू धन जी कीअं थो सेवा करे, केतिरो धन थो चढ़ाए। न, भगवान केवल ॾिसंदा भाई हे इन जो प्रेम करण जो तरीक़ो कीअं आहे, इन जो भाव कीअं आहे। चओ हरे राम।